नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदे एहतराम ऐं जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे सिलसिले में इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ हिकु अहम गॾिजाणी डिप्टी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो जी ज़ेर सदारत लतीफ़ हाल मटियारी में थी, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी, असिस्टेंट कमिश्नर हाला अब्दुल मजीद ज़हरानी, मोटरवे पुलिस जे आफ़ीसरनि, हेस्को TMOज़ खां अलावा ज़िले जे मुख़्तलिफ़ मुख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ आलमनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर मटियारी ग़ुलाम हैदर चांडियो गॾिजाणी में चयो त असांखे पंहिंजी सोच तब्दील करणी पवंदी। हर मज़हब ऐं हर फ़िरक़े जी इज़त करणु लाज़मी आहे, जंहिंजो दर्स असांजो दीन बि ॾिए थो। हिन आलमनि खे अपील कई आहे त फ़िरक़ावारियत खे ख़तमु करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं नफ़रत अंगेज़ी तक़रीरूं करण खां पासो कनि त जीअं मुआशिरे में मोहबत, भाईचारो, रवादारी, अमन खे हथी वठाए सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।